अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम अदबगार में माया वाली मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, काल 9 देरो में अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाही सिंध काबीना जे मेंबरनि सां रस्मी गॾिजाणी कई। उन खां अॻु में शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरे फाता ख़्वानी पिणु कई वई। नाज़रीन, सिंध काबीना जे मेंबरनि सां रस्मी गॾिजाणी में अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी सिंध काबीना जे मेंबरनि खे हिदायत कई त सूबे जे अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे, अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणायो वञे ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। माण्हुनि खे कीअं रिलीफ ॾिनो वेंदो या सुठी गुड गवर्नेंस कीअं क़ाइम थी सघंदी, सिंध जे इदारनि जे हवाले सां अॼोके प्रोग्राम में असां हिते ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां स्टूडियो में जेके महिमान आहिनि, मुस्लिम लीग फंक्शनल जी MP नुसरत सैर अब्बासी साहिब आहिनि। वॾी महिरबानी अवांजी, अवां टाइम कढी प्रोग्राम में आहियूं। असांजो ॿियो महिमान आहिनि फयाज़ अली बुट साहब, पार्लियामेंट सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट आहिनि। वॾी महिरबानी अवांजी, अवां प्रोग्राम में आया। पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि फयाज़ साहब त काल्ह जेको रस्मी गॾिजाणी कई आहे ज़रदारी साहब सिंध काबीना जे मेंबरनि सां, सैयद क़ाइम अली शाह बि हुयो, त उन में छा गुड गवर्नेंस जे हवाले सां कहिड़ा फ़ैसिला कया विया या कहिड़ियूं हिदायतूं जेके आहिनि से ॾिनियूं वयूं? सब खां पहिरीं महिरबानी तव्हांजी सभिनी मेंबर साहिबा, तव्हां असांजे प्रोग्राम में घुरायो। असांजो एक्स प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली खान ज़रदारी साहब कल बिल्कुलु घुरायो। हैदराबाद डिवीज़न सखा डिवीज़न जे MP MLAs खे बि घुरायो, लाड़काणे डिवीज़न जो बि घुरायो ऐं स्पेशल कैबिनेट बि घुराई। उन में उनखे हिदायतूं ॾिनियूं हुयूं त सिंध सूबे जी जान जितां चुप जान माल हिफ़ाज़त की ऐं सुठी गुड गवर्नेंस कयो वञे ऐं प्लस में जेको आहे सो अवाम में जेको आहे तव्हां रूट्स में हलिया वञो ऐं उते माण्हुनि जी ख़िदमत कयो ऐं पंहिंजी जेका असां पाकिस्तान पीपल पार्टी जी जेका हाणे तंज़ीम न उते बि ध्यानु ॾींदो त उन हिसाब सां उन सॼी मीटिंग कई। अच्छा नुसरत साहिब, तव्हां इनखे कीअं था ॾिसो? ज़रदारी साहब खे हाणे ख़्यालु आयो आहे त सिंध में गुड गवर्नेंस हुजे ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, अवाम जी शिकायतूं दूरि कयूं वञनि ऐं ख़ासि करे सिंध जे काबीना जे मेंबरनि खे हिदायत कई त अवाम ताईं पहुचनि, उन्हनि जूं शिकायतूं ॿुधनि, उन्हनि जो तदारुक कयो वञे। थैंक यू सो मच सबीन। हाणे त प्रेसिडेंट न रहिया आहिनि, एक्स प्रेसिडेंट सदर ज़रदारी साहब जो अचणु हिन महिल मुंहिंजे ख़्याल में आहे त हिकिड़ो बहितरी ॻाल्हि उन्हनि चई आहे, पर कोशिशि जेकॾहिं पोयां 5 सालनि में कई वञे हा ईअं ई, जेकॾहिं हुननि जा कंटिन्यूसली 1-2 विज़िट्स अहिड़ा लॻंदा रहनि हा मुख़्तलिफ़ डिवीज़न जे हवाले सां बि, न डिस्ट्रिक्ट लेवल न पर डिवीज़न जे हवाले सां बि वेही गॾिजाणियूं थियनि हा ऐं ईअं ई MPAs खे 1-2 दफ़ो असां स्टेटमेंट ॿुधो हुअसीं त हुननि बाक़ाइदा हालात खे ॾिसंदे पंहिंजे MPAs MNAs खे ऐं ख़ासि तौर ते मिनिस्टर्स खे इहे हिदायतूं कंदा रहिया हुया त गुड गवर्नेंस क़ाइमु कयो ऐं इदारनि खे मज़बूत कयो, पर ईअं थी कोन सघियो। पोयां 5 साल तव्हां ॾिठो त इदारा जेतिरी हद ताईं हुया उन खां वधीक उन्हनि जी बदतर हालत थी वई। सो इहा गुड गवर्नेंस जी त असां 5 साल रड़ कंदा रहियासीं। असेंबली जे फ्लोर ते बि असां CM साहब खे बि रड़ियूं कंदा रहियासीं त गुड गवर्नेंस क़ाइमु कयो। पंहिंजा जेके बि तव्हांजा मिनिस्टर्स आहिनि मुख़्तलिफ़ ख़ासि जेके असांजा अहम इम्पोर्टेंट पोर्टफोलियोज़ आहिनि, जीअं हेल्थ आहे, होम मिनिस्ट्री हुई, लॉ हुई या एजुकेशन, इन में एॾी हद ताईं करप्शन अंदरि ताईं फैलिजी चुकी हुई जो उन जा जेके असरात आहे पतो तव्हां पाण आख़िर एंड में ॾिठा त तव्हां एजुकेशन में केतिरे हद ताईं वॾी ब्लंडर्स ॾिठा, फेक जेके डिग्रियूं ॾिनियूं या फेक जेके नौकरियूं ॾिनियूं वयूं, उहो हिकिड़ो अलॻि सिलसिलो हुयो। होम मिनिस्ट्री जे हवाले सां अमनो अमान लाइ रड़ियूं कंदा रहियासीं, 8-10 हज़ार माण्हू मरी विया, पर ॻाल्हि इहा आहे त उहा ई गुड गवर्नेंस क़ाइमु न थी सघी। CM साहब बि उहो ई उन्हनि ते अमल न करे सघिया, न वरी उन्हनि जा इहे लगातार विज़िट रहिया। सो हाणे हिन महिल अहिड़े वक़्तु जॾहिं हाणे तव्हां जी हुकूमत मथे सदारती तौर ते बि ख़तमु थी वई, उन खां पोइ 3 सूबनि जी शिकस्त तव्हांखे एतिरी मिली जो तव्हां सूबाई ताईं महदूद थी वियो, हाणे नए सिरे सां हिननि खे इहो ख़्यालु आहे। पर जेकॾहिं मां चवां थी पोयों 5 साल एॾो आइडियल दौरु हुयो हिननि वटि, छो जो तमामु पार्टीज़ गॾु हुयूं, को हर्डल्स न, रिकन्सिलेशन जो सिलसिलो, को रुकावटूं न हुयूं, पर जेकॾहिं चाहिनि हा त डिलीवर कनि हा, डिलीवर इंतिहाई ज़रूरी हुयो हुन वक़्तु, पर न करे सघिया। हिन महिल तव्हां सम्झो था त कुझु बहितरी अची सघंदी? ॾिसो हाणे सियासत आहे, सियासी तौर ते पंहिंजी एक्टिविटीज़ शुरू करे था सघनि, पर हाणे बि सभिनि जेकॾहिं तव्हां एतिरे अरसे खां प्रोग्राम कयो था, अदा बि वेठो आहे, काफ़ी मुंहिंजे ख़्याल में महीना 2-3 थी विया हुकूमत संभाले, वागूं हिननि जे हथ में अची वियूं सिंध जूं ॿीहर, पर तव्हांखे हिन महिल का नज़र अचे थी ॾिसूं त जेकॾहिं का कंहिं बि इदारे में
असां इन जी स्ट्रेटजी का पॉलिसी नई ॾिसूं का ज़बरदस्त क़िस्म जा हे कम कंदा नज़र अचनि त चऊं त हा हाणे उन पुराणे वक़्त खां शिकस्त हासिल करे हे कुझु सही रस्ते ते हलिया, पर अञा ताईं असांखे उहा ॻाल्हि हिन में न पई नज़र अचे। अॼु जी हालत ॾिसो, जेकॾहिं मां ॾिसां अॼु सॼो कराची बंदि आहे ऐं माण्हू मरनि पिया, गाॾियूं सड़नि पियूं, ख़ौफ़ जो हिकिड़ो आलम हो, स्कूल बंदि थी विया त गवर्नमेंट किथे आहे, गवर्नमेंट जी रिट किथे आहे। फैज़ साहब, इन ते ई मां तव्हां खां सवाल करणु चाहींदमि। ज़रदारी साहब इहा बि ॻाल्हि कई आहे त अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणायो वञे। अमन अमान जे हवाले सां जेको वज़ीर आज़म साहब कराची में आयो, वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेको आहे सो कराची में थी, मुख़्तलिफ़ पार्टियूं हिन में शिरकत कई। उन खां पोइ जेके आहिनि से टारगेटेड ऑपरेशन जी ॻाल्हि कई वई ऐं ही तव्हां ॾिसो पिया अॼु जेका सूरत हाल थी, टारगेटेड ऑपरेशन बि हिकु तरफ़ हले पियो, उन खां पोइ कराची हिकदमि जहिड़ो ॼण ब्रेक लॻी वियो कराची खे, सॼी सूरत हाल जेको हिकदमि बीहारी वई। त तव्हां सम्झो पिया त वाक़ई सिंध गवर्नमेंट पंहिंजा बहितर कमु करे पई, बहितर उपाउ वठे पई? सभीन बिल्कुलु असांजी सिंध गवर्नमेंट 5 साल मां अधी खां शुरूआत इहा कंदुमि त 4.5 साल इहे असां फंक्शन वारा गॾु हुआ ऐं असांजी सुठे नमूने सां हुकूमत हले पई। असांजी सुठे नमूने सां हुकूमत हली त तॾहिं असांजी सिंध अवाम वरी असांखे मैंडेट ॾिनो आहे। हींअर बि ॾिसो त बाई इलेक्शन में असां सीटूं खटियूं आहिनि, उन खां अॻु में असांजी एतिरी अक्सरियत हुई जो असां खटिया आहियूं। जेकर असांजा इदारा तबाह हुजनि हा त अॼुकल्ह हर को बाशूर आहे, अवाम बाशूर आहे, हर चैनल ॾिसे पियो त उहो ॾिसी असांखे वोट न कनि हा। असांखे वॾियूं जेके असांखां जेके मुखालिफ़ वॾियूं माना जबल जहिड़ा हूंदा हुआ, असां उन्हनि खे मारे आया आहियूं ऐं फेयर फ्री इलेक्शन थी। पाकिस्तान जे हिन तारीख़ में हिकिड़ी सिविलियन हुकूमत सिविलियन खे इक़्तिदार ॾिनो आहे, फेयर फ्री इलेक्शन थी आहे। असां 5 सालनि में डिलीवर कयो। हा, कुझु जेकर मसइला आहिनि, असांजी फेक डिग्रीज़ जी अधी ॻाल्हि कई तो हींअर असांजी इंक्वायरियूं हलनि पियूं। वॾे वज़ीर साहब कमु करे रहियो आहे, उन ते जेके बि फैक्ट्स आहिनि उनखे ॿाहिरि कढंदासीं, छो जो उन ते जेकॾहिं राइट मैन फॉर द राइट जॉब ते जेकॾहिं ईंदो त असांजी सिंध सूबे जी बहितरी थींदी। रही ॻाल्हि अमन अमान जी त सिर्फ़ु अधी खे छा असांजी सिंध हुकूमत नज़र थी अचे, KPK ते ही नथा ॻाल्हाए सघनि, बलोचिस्तान ते ही नथा ॻाल्हाए सघनि। रिसेंटली पंजाब असेंबली जो दौरो करे आहिनि, उते अमन अमान अञा वधीक ख़राबु आहे। पर हिन वक़्तु सिंध जी ॻाल्हि कजे पई, सिंध में जेकॾहिं असां कराची खां हटी करे रुगो सिंध जे ॿियनि शहरनि जी ॻाल्हि कजे त उते बि बदअमनी आहे, उते धाड़ेलनि जो राज आहे, माण्हू ॿार स्कूलनि जा ॿार अगवा पिया थियनि। बिल्कुलु बदअमनी सिर्फ़ु सिंध सूबे सां कान्हे का, चइनी सूबनि जो आहे। इहो सभिनी खे गॾिजी सोचणु खपे। पाकिस्तान खे जेकॾहिं हिकिड़े ट्रैक ते हलाइणो आहे, सभिनी पार्टियुनि खे हिकिड़ी मक़सदु हुजे त उन में जेके हुनजा जेके मिलिटेंट विंग आहिनि, जंजाब आहिनि कराची में या जंजाब आहिनि, उहो ख़तमु करणु खपनि। हिकिड़ी सोच सां हलनि, जेका बेनज़ीर साहबा जी सोच उन ते हलणु खपे सभिनी। पर हाणे त इख्तियार वफ़ाक़ी हुकूमत बि सिंध जे वॾे वज़ीर खे कमांड ॾेई छॾी आहे न। बिल्कुलु न, ॾिसो न अॼु बि रेंजर्स हेठि थी करे, ऑपरेशन रेंजर्स थी करे, जेकर उनजो कंहिंजो को तंज़ीमी पुराणो एक्स MP ॿधिजी पियो आहे त इन ते शोर करण जी का ज़रूरत कान्हे का। आज़ादु अदलिया आहे, अञा ताईं त चालान थियो आहे न, इन खां पोइ कोर्ट में वेंदो, कोर्ट में आज़ादु थी सघनि था न। बाक़ी इहा जेके कराची में हालात ख़राबु करण वारा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त इहे हालात 88 खां वठी ख़राबु आहिनि, हाणे कोन्हनि ख़राबु। उनजे लाइ असांजी गवर्नमेंट कमु करे पई। हाणे जेकर असांजो ऑनरेबल प्राइम मिनिस्टर साहब आयो, सुठी ॻाल्हि आहे। इहो असां चऊं था बलोचिस्तान में वञी करे, KPK में बि वही मसइला करे, पंहिंजी पंजाब में बि मसइला हल करे। सिंध में कीअं जीअं ज़रदारी साहब इहे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त अमन अमान जी हालतनि खे ठीकु कयो वञे, त सिंध में कराची खां हटी करे सॼी सिंध में, सिंध जे ॿियनि शहरनि में बि अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। नंढियूं नंढियूं चोरियूं, वारदातूं, फुरूं, माण्हू खजी था वञनि, अगवा थी था वञनि, इहे कीअं ठीकु थींदा? इन में कीअं बहितरी अची सघंदी? हाणे असांजे प्रेसिडेंट साहब, असांजो एक्स प्रेसिडेंट साहब वेठो आहे हिते बिलाल हाउस में, बिल्कुलु पाण मॉनिटर कंदा। सिंध हुकूमत तमामु सुठे नमूने सां हले पई ऐं स्मूथली हले पई। ऐं 3 महीना थिया आहिनि, 3 महीननि में फिडल हुकूमत कहिड़ा तीर मारिया आहिनि जो असां अधी चए थी 3 महीननि में असां हीअ कयो आहे। 3 महीननि में तव्हां फिडल हुकूमत छा कयो आहे? तव्हां उन ते तनक़ीद नथा कयो, नवाज़ शरीफ़ ते तव्हां तनक़ीद नथा कयो। सुठी ॻाल्हि आहे त तनक़ीद असां सिर्फ़ु सिंध ते थियणु खपे, पर ॿियनि ते हुजणु खपे। तनक़ीद बराए तनक़ीद न हुजणु खपे, तनक़ीद बराए इस्लाह हुजे। तव्हां असांखे सुठी इस्लाह ॾियो त हीअं हलणु खपे। सिंध सूबो आहे, हीउ पाकिस्तान जो बानी सूबो आहे, कीअं त पाकिस्तान ठाहिण जो किरदारु हिन जो आहे ऐं असां सभिनी ते ज़िम्मेवारी त कराची समेत सॼी सिंध में असां अमन अमान क़ाइमु करियूं, सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। अच्छा नुसरत साहिबा, ज़रदारी साहब सरकारी खातनि मां सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिशी कल्चर ख़तमु करण जी पिणु हिदायत कई आहे। मतिलबु तव्हां सम्झो था त ज़रदारी साहब इहो त मञो त इदारनि में मुदाख़लत बि आहे त सिफ़ारिश बि हले थी? सभिनि हाणे अदा जी ॻाल्हियुनि मां त ईअं थो लॻे त अमन अमन आहे, छा त सिंध असांजी ख़ुशहाली आहे। हर तरफ़ जेको आहे इदारा बि बाक़ाइदा फलनि फूलनि था ऐं मतिलबु इन्हनि जी जेका पोइ 5 सालनि जी जेका कारकर्दगी रही उन मुताबिक़ जेकॾहिं ॾिसजे त पोइ त लॻे थो त सभु ठीकु ठाक आहे। कुझु हक़ीक़तूं जेके आहिनि उन्हनि खे फेस बि करणो खपे, उन्हनि खे मञणो बि खपे।
अदा खे पाण ख़बर आहे त पूरे 5 सालनि में तव्हांजी कहिड़ी मिनिस्ट्री अहिड़ी हुई जंहिं को अहिड़ो कारनामो अंजाम ॾिनो, को नए क़िस्म जा तव्हां अहिड़ा मनसूबा आंदा, उन्हनि मनसूबनि ते तव्हां अमल कयो, एजुकेशन जे हवाले सां का पॉलिसी ॿुधाइनि जेका 5 सालनि में इन्हनि ॾिनी, वरी उन ते इम्प्लीमेंट बि थी वियो। 2-3 यूनिवर्सिटियुनि जा नाला आया, उहे नालनि जी हद ताईं हिन महिल ताईं हुनजो फिज़िकली कोई स्ट्रक्चर बि कोन नज़र अचे थो। इन खां अलावा हेल्थ जे हवाले सां को ॿुधाइनि पॉलिसी आई, हेल्थ में कहिड़ा रिफॉर्म्स अची विया जो मां चवां त हिन महिल सिंध में हेल्थ जे हवाले सां 5 सालनि में तव्हां को बहितर कमु कयो ऐं असांजे सिंध जे मारूड़नि खे बाक़ाइदा उहे सहूलियतूं मिलनि थियूं। छा आहे हिन महिल छा इस्पतालुनि में ॾिसो जेको हालत आहे, इस्पतालुनि में जेका करप्शन थी हले, तव्हां छा डॉक्टर्स खे उन हवाले सां उन्हनि पंहिंजी जाइन ते मुक़ररु कयो या उहे उन्हनि एरियाज़ में आहिनि या जेके रूरल एरियाज़ आहिनि तव्हां उन्हनि जी हालतूं ॾिसो। सैलाब खां पोइ जेके कुझु हालतूं थियूं तव्हां वटि कुदरत जे तरफ़ां त इहो शइ आई, पर ॿाहिरि मुल्कनि केतिरी तव्हांखे फंड ॾिनो, एतिरो पैसो तव्हां वटि आयो, छा सॼी दुनिया खे ख़बर न आहे? सॼी वीडियोज़ हलियूं, चैनल्स हलायो त तव्हांजा उहे सामान सड़ी ख़राब थी विया, तव्हां वटि एतिरी एबिलिटी न हुई, करण वारा कमु न पिया कनि ऐं इहो सॼो सामान ख़राब पियो थिए, पोइ इहा डिलीवरेंस तव्हां छो न करे सघियो? इलाही कुझु आहे ॻाल्हाइण ते त तव्हां चओ त 2-3 कलाकनि जो प्रोग्राम ज़रदारी साहब हाणे ज़रदारी साहब खे हिन महिल जेकॾहिं इहे शयूं नज़र अचनि पियूं त इहे अॻु में बि इहे कोशिशि थी पिए सघनि ऐं मां चाहियां पई त मतिलबु असांजी ख़्वाहिश हुई त जमहूरियत जो हिकिड़ो तसलसुल आहे हले, असां कोशिशि बि कईसीं ऐं सिर्फ़ु इहे हिननि जी न पर तमामु पार्टीज़ जी हिकिड़ी कोशिशि जे करे इहे 5 साल पूरा था। बिल्कुलु असां सराहियूं था त जमहूरियत जो हिकिड़ो तसलसुल थियो, पर इन जमहूरियत में काफ़ी हद ताईं नुक़सान बि पियो माण्हुनि खे। मतिलबु तव्हां जमहूरियत जो नालो खणी आम ग़रीब माण्हू खे उहा डिलीवरेंस न ॾेई सघियो, जंहिंजे करे तव्हां चओ पिया त असांखे ग़रीब माण्हू वोट ॾिनो। ठीकु आहे, बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत जो वोट हो, पर तव्हां हिन महिल ताईं मां त वॾी ॻाल्हि इहा पुछंदमि त 5 सालनि में तव्हां उन्हनि जे केस में फ़रीक न थियो। हाणे तव्हां बेनज़ीर भुट्टो साहिबा जे जॾहिं सदर ज़रदारी साहब जा एंड थियो त तव्हां अची हुन जा फ़रीक थिया। इलाही ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते असां चाहियूं त मुंहिंजे ख़्याल में अदा खां जवाबु वठी था सघूं, पर नुसरत साहिब ब्रेक जो टाइम थियो, मां इन जो जवाबु तव्हां खां ब्रेक खां पोइ वठणु चाहींदमि ऐं इहो बि तव्हां खां पुछणु चाहींदमि त गुड गवर्नेंस या मुदाख़लत या सिफ़ारिश ख़तमु करण जी ॻाल्हि जेका ज़रदारी साहब कई आहे इन खे पॉज़िटिव वठिजे त वाक़ई सुतल जेके इदारा हुआ जंहिंजूं एॾियूं कंप्लेंट्स अचनि पियूं करप्शन जे हवाले सां, रिश्वत जे हवाले सां, जाली भर्तियुनि जे हवाले सां, छा इहे इदारा वाक़ई जाॻंदा? हाणे नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी फयाज़ साहब, मां तव्हां खां हिन जो जवाबु वठणु चाहींदमि। सभिन अदी जीअं ॻाल्हि कई हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। मुंहिंजे ख़्याल में असांजी 5 साल हुकूमत वरी बि उहा ई मां रिपीट कंदुमि त 4.5 साल त असां सां गॾु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असांजी हुकूमत हिन खे ख़राबु नज़र आई, चलो ठीकु आहे। मूंखे न आहे, मां त हक़ीक़त ॿुधायां, मां पर हक़ीक़त थी ॿुधायां, मां को ख़्याल त न पंहिंजो ज़ाहिर कयो। ॻाल्हाए सघां थो विच में। सो ॻाल्हि इहा आहे त असां हिन खे जवाबु इलेक्शन में ॾिनोसीं न, हिननि नारा अलाए कहिड़ा आया, बिटो निज़ाम फलाण टीम अलाए छा छा चयो त असां हिन खे सिंध जे माण्हुनि हिननि खे इलेक्शन में जवाबु ॾिनो। असां जॾहिं वोट वठी आयासीं त माना जेकॾहिं करप्शन कयूं आहे त माण्हू असांखे वोट न ॾिना। असां माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, माण्हुनि खे मेरिट ते नौकरी ॾिनियूं आहिनि, माण्हुनि जी मेरिट ते जेको आहे तरक़ियाती कमु कया आहिनि। ऐं हीअं तव्हां जेको चयो त ज़रदारी साहब कल्ह बिल्कुलु आयो ऐं उहो पाण मॉनिटर कंदा सिंध हुकूमत खे। पंजाब में वेंदा हुते असांजी पार्टी तंज़ीम न थींदी थिए पई ऐं पाकिस्तान पीपल पार्टी चइनी सूबनि जी जमायत आहे। हिकु दफ़ो वरी जॾहिं 2018 में इलेक्शन थींदी, इनशाला असां पंहिंजी कारकर्दगी ते बेनज़ीर साहबा जे जमहूरियत जे फ़लसफ़े ते वरी अमल करे असां बिलाल भुट्टो साहबा जी बीबी आसफ़ा जी क़यादत में वरी मुतहदी कंदासीं। असां डिलीवर कयूं था तॾहिं अवाम असांखे वोट थो ॾिए न। बाक़ी ईअं जेकॾहिं न कयूं आहे त 5 साल माण्हू छो असांजो बीह रहूं। अच्छा, गुड गवर्नेंस कीअं क़ाइमु थी सघंदी इदारनि में? कहिड़नि इदारनि में जेको आहे गुड गवर्नेंस ईंदी? कहिड़ा इदारा आहिनि जिथे मदाख़लत न हुजे, जिते सिफ़ारिश न हुजे, जिते करप्शन न हुजे? खोड़ सारा अहिड़ा मीडिया में ख़बरूं पिण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि त इन्हनि शयुनि खे कीअं ठीकु कयो वेंदो? ज़रदारी साहब चयो आहे त शयुनि खे ठीकु कयो, आवाम खे रिलीफ पहुचायो, कीअं रिलीफ मिलंदो? इदारा में इहे शयूं कीअं ख़तमु थी सघंदियूं? सिफ़ारिशी कल्चर अॻ में बि कोन हो, हाणे भी अल्हम्दुलिल्लाह 3 महीना थिया आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। हींअर बि जेके असां ऑफिसर सभु मेरिट सभु डिपार्टमेंट में सभु डिपार्टमेंट सुठे नमूने सां कमु करे रहिया आहिनि। अदी जेके डिपार्टमेंट जी ॻाल्हि करे थी, अलाए अदी
उन्हनि जी ॻाल्हि करे पई असांखे नज़र कोन थो अचे, असांखे हींअर बि नज़र अचे पियो त ॾाढो सुठे नमूने सां कमु करियो ऐं सुठी ऐं नमूने सां असां अञा डिलीवर अञा कंदासीं बि सिंध माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं, अमन अमान ते बि असां ध्यानु ॾेई रहिया आहियूं, उहे ॾींदासीं बि इनशाला। ऐं CSS ऑफिसर असां हींअर वॾे वज़ीर जी इहा आहे कोशिशि त हर ज़िले में असां CSS ऑफिसर हुजूं जो कंहिंजी मुदाख़िल न हुजे, अमन अमान ते ध्यानु ॾिजे। जी नुस्रत साहब, हिन ते तव्हां छा चवंदो? ज़रदारी साहब चए थो त सूरत हाल खे ठीकु कयो वञे, ग़लतियुनि खे न वरजायो वञे, पर हिते का बि अहिड़ी ग़लती नथी नज़र अचे, इदारा बिल्कुलु ठीकु ठाक कमु कनि था, किथे न मुदाख़लत आहे, किथे न सिफ़ारिश आहे। मां सभिनि मूंखे लॻे थो अदा जेको आहे उहो वसाण साहब वारा ख़्वाब ॾिसे थो, अलाए छा उन ख़्वाबनि में वेठो आहे। जेकॾहिं सभु सही आहे त पोइ अख़बारूं ग़लति थियूं लिखनि, मीडिया ग़लति थो ॾेखारे, तव्हां सभु कुझु ग़लति था ॾेखारियो, तजिया निगार तजिया था कनि त उहो ग़लति आहे। या वरी एॾा वॾा जेके माण्हू रड़ियूं था कनि, असांजा स्टूडेंट्स रड़ियूं पिया कनि, यूनिवर्सिटीज़ जा जेके मामला था हलनि, अदा खे नज़र नथो अचे सिंध यूनिवर्सिटी में छा पियो थिए, कराची में छा पियो थिए इदारनि में, या तव्हां अखियूं ॿोटे रुगो वेठा हो त पोइ मुंहिंजे ख़्याल में पोइ त जॾहिं माण्हू खे जॾहिं सभु कुझु सुठो सुठो नज़र अचे थो त पोइ कमु करण जी कंहिंखे ज़रूरत न आहे। हक़ीक़त हिन खां बिल्कुलु आहे, पाण खे ख़बर अथसि, पर अदा हाणे लाज़िम मजबूर आहे छा करे इन महिल छा। बाक़ी घड़ी घड़ी ईअं चओ त 4 साल असां 4 साल को तव्हांजे इन्हनि कमनि में त असां शरीक कोन हुयासीं जेके तव्हां कम कया। तव्हां चओ था सिफ़ारिश कल्चर हिते कंहिंखे ख़बर न आहे सभिनि त लखनि जी उन में तव्हां जे दौर में नौकरियूं विकियूं, तव्हां इलेक्शन जे दौरान, हाणे मां पोयूं छा ॻाल्हियूं कयां, हाणे पोयूं ॻाल्हियूं करे करे इलेक्शन जे दौर में तव्हां दर दर ते खणी वञी उहो नकलियूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि जेके माण्हुनि दराज़नि में उछली। हाणे उहे जिन्हनि खे नौकरियूं मिलियूं माण्हू रोइनि था, छो जो हुननि खे तव्हां कूड़ चई ऐं नौकरियूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे उहे न पघारूं मिलियूं, सिर्फ़ु महीनो को हिकिड़ी उन्हनि सां को मिली कंहिं बि हवाले सां पघार, उन खां पोइ उन्हनि खे चओ त भई तव्हांजी त नौकरी कोन्हे। वोट तव्हांखे कंहिं दुनिया खे ख़बर आहे त केॾी वॾी धांधली थी आहे, तव्हां चओ था तव्हां डिलीवर कयो आहे त पोइ तव्हांजी अहिड़ी हालत न हुजे आहे सिंध सूबे में अची ऐं तव्हांखे सिंध सूबे में जेका हिन महिल हुकूमत मिली आहे उहा तव्हां MQM जी पाण में गठजोड़ी, कंहिंखे ख़बर न हुई त केयर टेकर गवर्नमेंट तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां आंदी, हिकु मिनिस्टर जेको रखियो तव्हांजी मर्ज़ी सां रखियो वियो, मशावरत थी, CM जेको केयर टेकर हुयो कंहिंखे ख़बर न हुई कंहिंजो माण्हू आहे, छा दुनिया खे ख़बर न आहे त उनखे कंहिंजी मंज़ूर नज़र आहे, हाणे वरी उनखे काथे रखियो वियो आहे। इहे ॻाल्हियूं ॻुझियूं कोन्हनि, जेकॾहिं अवाम हिन महिल हर शइ सम्झे थी, अवाम खे सभु ख़बर आहे। सो असां सिर्फ़ु इहो था चाहियूं त ठीकु आहे तव्हां पोएं 5 सालनि में डिलीवर न करे सघियो, मञो त सही, तव्हां कंहिं हवाले सां ठपे कल्चर खे तव्हां कयो ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां खटियो सॼी दुनिया खे ख़बर आहे। हाणे वक़्तु तव्हां वटि ॿीहर आयो आहे, सिंध जी हुकूमत तव्हां वटि आहे, असां त चाहियूं था त तव्हां डिलीवर कयो, असां त वरी बि तव्हांखे मौक़ो ॾियण था चाहियूं त हे वक़्तु आहे, सिंध जी अवाम तव्हांजी तरफ़ वरजाए रही आहे, सिंध जी अवाम अञा बि चाहे थी त जेकॾहिं हिन महिल हालातनि उन्हनि खे लोथड़े छॾियो आहे, तव्हांजी बेड गवर्नेंस उन्हनि खे पोइते करे छॾियो आहे, त तव्हां कम अज़ कम हिन महिल त उन शइ खे ॾिसो, कराची खां वठी कश्मीर ताईं जेके हालतूं आहिनि, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका आहे, तव्हां उन शइ खे अखियूं बूटे कप्तानी, हाणे कप्तान साहब काथे आहिनि जिन्हनि खे कप्तान करे विया हुआ, हाणे अॼु जेको हालत रहियूं सॼे कराची में 8-9 अरबनि जो नुक़सान पइजी वियो, उहो कप्तान साहब काथे आहे, को हिकिड़ो स्टेटमेंट आयो? इन्हनि सभिनीनि शयुनि खे ॾिसंदे जेकॾहिं माण्हू सच ॻाल्हाए ऐं चवे त हा अॻिते जे लाइ असां कुझु कंदासीं त उहो असांखे सुठो हिकिड़ो स्टेटमेंट लॻंदो। बाक़ी ज़रदारी साहब जेकॾहिं इहे सभु ॻाल्हियूं चवनि थो, इट मीन्स जेकॾहिं इहे सभु कुझु न हुजे हा, इदारनि में सिफ़ारिश कल्चर न हुजे हा, इदारा तबाह न हुजनि हा, त उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत पई त हिन महिल इहे स्टेटमेंट ॾेई पंहिंजे काबीना खे सॾे ऐं MPS खे सॾे या उन्हनि खे ताक़ीद करे हा त इन्हनि खे ठीकु कयो। इट मीन्स त इहे सभु कुझु ख़तमु थी चुको हुयो, तव्हां इन में नाकाम थियव, मजबूरनि हुननि खे अची ॿीहर पंहिंजे सियासी तौर ते उन्हनि खे कठो करिणो थो पए ऐं चवणो पए त बाबा हिमत कयो अॻिते जे लाइ, न त इहा सिंध बि तव्हांखे हथनि मां वञण वारी अथव। छा चवंदो फयाज़ साहब हिन ते तव्हां? असां त मां वरी बि चवंदुमि न भई ॾिसो न, इमरान ख़ान रोज़ KPK में वञे पियो, उते चए पियो असां गुड गवर्नेंस काइमु कंदासीं, नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ पंजाब में चवंदो आहे, आसिफ अली ख़ान ज़रदारी साहब बि चवे थो त सिंध में असां गुड गवर्नेंस काइमु कंदासीं, छा हुन जूं पोयूं हुकूमतूं ख़राबु हूं छा? बसि हिते ॻाल्हि उहा आहे त इमरान ख़ान आहे KPK में वञे पियो, नवाज़ शरीफ़ आहे पंजाब में वञे पियो, अधी खे ॻाल्हि असांजी सिंध गवर्नमेंट ई नथी वणे, मूंखे छा नथी वणे, मतिलबु पंहिंजी सिंध ते त ॻाल्हायो न, अदा पंहिंजी सिंध ते ॻाल्हायो, तव्हां ॿियनि सूबनि खे त पोइ वञो, अॻ में सिंध में मां तव्हांखे अॻ में बर्ज़ कयो त ॻाल्हाइण तमामु सवलो हूंदो आहे, न ॻाल्हाइण में हक़ीक़त थी बयानु कयां, मां को इन में तव्हांखे जेकॾहिं इन शयुनि ते इख़्तिलाफ़ आहे या तव्हां सम्झो था
त छा हींअर बाय इलेक्शन में असां शाहजहां मरी साहब जे इलेक्शन में टपा हाँ, दुनिया खे ख़बर आहे त छा थियो। दुकारे छॾियो अवाम इन्हनि खे 13,000 लीड ते असांखे खटायो। दुनिया खे ख़बर आहे जॾहिं हुकूमत तव्हांजी हुई, मशीनरी तव्हांजी हुई, पुलिस तव्हांजे अंडर में हुई, हर शइ तव्हां असांजे माण्हुनि खे ॿाहिरि निकिरण पियो ॾिननि। तारीख़ में कॾहिं हिननि छॾियो अॼु उहा असां खटी आहे। लाज़मी आहे तव्हां डंडे जे ज़ोर ते खटी हिन जी खैरपुर में स्वीप कंदासीं छो जो अवाम कयो। असां त चऊं था बिल्कुलु डिलीवर कयो, डिलीवर कयो, माण्हू तव्हांखे वोट ॾींदा। जॾहिं डिलीवर न कंदा माण्हू तव्हांखे छा वोट ॾींदा? साॻियूं ॻाल्हियूं इहे इलेक्शन खां अॻु में ॾाढियूं सुठियूं पियूं लॻनि, टॉक शोज़ में सुठियूं पियूं लॻनि। हाणे इलेक्शन में असां खटे आया आहियूं त वरी के नई इस्लाह जूं ॻाल्हियूं हुजनि। असां त इस्लाह करे करे थकिया आहियूं, पर तव्हां सम्झण जे लाइ तयार बि त हुजो न। फ़ैसिलो करणो अवाम खे। इहो जॾहिं वरी इलेक्शन में अवाम जी ॻाल्हियूं थी कयां, मां पंहिंजी ज़ाती मुंहिंजी त राय न आहे न। 2018 जी इलेक्शन नज़दीक हुजे न, वरी अधी खे ॻाल्हियूं करणु खपंदो। भाई हक़ सच जो नारो आहे, फलाणा हक़ सच जो त नारो आहे, उन नारे ते न अचो न। हक़ सच जो त नारो आहे, पोइ मां तव्हांजे उन ते बीहंदमि। उहा मां नथो चवां त भई उहो जेको नारो आहे तव्हां वरी 2018 में हणिजो। हींअर असांजी हुकूमत आहे, असां सुठे नमूने सां कयूं था। बाक़ी रुगी तनक़ीद करणु हुजे, रुगी तनक़ीद करणु हुजे, हिन खे आदत पइजी आहे रुगी तनक़ीद जी। असांजो तनक़ीद जो जवाबु 2013 जी इलेक्शन में ॾेई चुका आहियूं हिन खे, हर ज़िले में असां हिन खे। अच्छा, इस्लाह जी तव्हां ॻाल्हि कई त ज़रदारी साहब इहा बि ॻाल्हि कई त इदारनि में जेके आहिनि से बदिलियूं मुक़ररियूं ऑफिसरनि जे या वज़ीरनि जे चवण ते न कयूं वञनि, बल्कि मेरिट जी बुनियाद ते कयूं वञनि। त पुलिस जे हवाले सां काफ़ी सारियूं भर्तियूं या मुदाख़लत जे हवाले सां काफ़ी आङुरियूं खजंदियूं रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। त पुलिस में सुधारा कीअं था आणे सघजनि? पुलिस में सुधारा ईअं आहे त OPS हाणे कोन थो थिए। ऐं मां तव्हांखे ॿुधाए CSP अफ़सर जेके आहिनि DPOs सॼी सिंध में लॻणु शुरू थी विया आहिनि। CM साहिबु असांजो लॻाए पियो त उहे अमन अमान ते हू फुल फ्लेज हूंदा, न कंहिं MP जी ॿुधंदा, कंहिं न MNA जी ॿुधंदा। ईअं ई सुधारा ईंदा न। आसिफ अली खान ज़रदारी साहिबु इहा ई कल्ह ॻाल्हि कई आहे त हर ज़िले में हर तालके ते अमन अमान बेहतर करने की कोशिश कयो। इहो चइनी सूबनि जो मसलो आहे। अमन अमान सिर्फ़ पीपल पार्टी जे करे न, इहो पोयनि दौरनि में इहो पैदावार जेका पई आहे या पोएं दौरनि पर सिंध में त काफ़ी सारा मामला जेके आहिनि अमन अमान जो मसलो, तालीम सॼी तबाह लॻी पई, सिहत जूं के सहूलियतूं न पई पहुचनि, इहे सभु शयूं। अधी ॻाल्हि कई सिंध यूनिवर्सिटी में VC ते मसलो हुयो, बाक़ी त अदरवाइज़ ॿी का ॻाल्हि ई कान्हे का। उते छा इहो असांजी हुकूमत चए थी आहे त तालीम न ॾियूं। असां बिल्कुलु तालीम ते पोइ अधी चए थी हले मां दादू में मां हेॾे सखर में हलो हलो मां त हलण लाइ तयार आहियां। कॉलेज मां त हलण लाइ तयार आहियां। सिंध में स्कूलनि जे हवाले सां गोस्ट स्कूल एतिरा सारा साम्हूं आया, वीज़ा ते वियल उस्ताद, उहे शयूं कीअं बहितर थी सघनि? इहे सभु शयूं ख़राबी त आहे न हिननि में। निसार अहमद खोड़े साहब खे असां MPS मां जी स्पीच ॾिसंदो या कुझु MPS ॾिसंदो, असां ई चयो सही गोस्ट स्कूल तव्हांखे असां ॻोल्हे ॾींदासीं एज़ MPA। अधी MP आहे पंहिंजा ॻोल्हे ॾे। मां बि हींअर मेड़ा पंहिंजो उते तक आहे, असां बि पंहिंजा दौरा करे काफ़ी हुनखे रिपोर्ट ॾिनी आहे। अधी खे खपे त पंहिंजी ॾे, न खोले पोइ निसार साहिबु हिन जो सिंध हुकूमत हुनजी मयारी। बाक़ी जॾहिं तव्हां नाला ई न ॾींदो तव्हांजी, तव्हां MPA सॼी सिंध जा आहियो, न तव्हां कंहिं खैरपुर जा आहियो, ठीकु आहे। तव्हां हुनजी टीम में हिसो थियो, तव्हां उते वञो सरज़मीन ते जेके स्कूल बंदि आहिनि, हिकु लिस्ट आहे, तव्हां निसार साहिब खे ॾेई छॾियो, तव्हां सेक्रेटरी एजुकेशन पेचूअ साहिब खे ॾेई छॾियो। इहे त नाला छापा लॻा जजनि जे तरफ़ां, इहे त नाला अख़बारुनि में मीडिया में अची चुका आहिनि। हाणे सभीन इन में का शइ लिखियल त न, इहे शयूं बहितर कीअं थींदियूं, इन्हनि खे ठीक कीअं कयो वेंदो? बहितर इहो आहे त स्कूलनि जा जॾहिं नाला वेंदा त स्कूल खुलंदा। गोसलू उस्तादनि जी मां त चवंदो आहियां त उनजी असांजी पार्टी जा हुजनि या मुखालिफ़ हुजनि, गोसलू उस्तादनि त कंहिंसां रिआयत न करणु खपे। मां चवंदो आहियां डॉक्टर जेको लख लख रुपया पघार खणे थो, पंहिंजी अस्पताल में वेहे नथो, सभु प्राइवेट में वेठा आहिनि। वहाँ स्कूल में असांजा मास्टर आहिनि, यूनियन ठाहे वेठा आहिनि। इहो इन्हनि जो ख़तमु करणो पवंदो। लख लख रुपया हिकिड़ो हिकिड़ो उस्ताद पघार पियो खणे, इहो असांजी नसलुनि जे लाइ नुक़सानु आहे। इन जे लाइ असांखे सॼी सुठी ज़हन सां सोचणो पवंदो। इन लाइ कहिड़ी पॉलिसी आणिजे त इहे सभु शयूं ठीकु थी सघनि? हाणे अॼु 3 महीना थिया आहिनि न। हाणे असांजो निसार खोड़ो साहिबु वज़ीर आहे, उन असांखे चई छॾियो आहे कमु कयूं पिया। 3 महीननि में भला 3 महीने माण्हू छा थो करे सघे? इनशाला बहितरी तरफ़ वञी रहिया आहियूं। इदारा इहा गुज़िरियल दौरनि खां वठी आहिनि। इहे जेके उस्ताद हिरियल आहिनि उहे असांजी सियासत कनि पिया, उन्हनि खे सियासत खां पाक करे हिन खे सुठे नमूने सां सुठे ट्रैक ते हलाइणु खपे असांखे। नुसरत साहिब तव्हां हिन ते छा चवंदो? इन्हनि जी ॻाल्हि इन्हनि खे वराए हाणे अदा जेको आहे चए थो त 3 महीननि में असां छा था करे सघूं, 3 महीननि में असां छा था करे सघूं, त पोइ वफ़ाक़ी हुकूमत 3 महीननि में छा कंदी जॾहिं तव्हांखे त 5 साल पोयां बि मिलिया? तव्हांखे त 5 साल पोयां त 5 सालनि में तव्हां चारई सूबनि में बशमूल उते बि पंजाब में बि तव्हांजी उहा रिकंसिलेशन वाली हुकूमत पई हले, त पूरा 5 साल तव्हां पूरे मुल्क ते हुकूमत कई, हुक्मरानी कई। तव्हां चओ था पूरा 5 साल तव्हां डिलीवर न करे सघो, घोस्ट स्कूल
स्कूल पोया 5 साल तव्हां न रिकॉग्नाइज़ न करे सघियो कहिड़ा उन वठी खां असां पोइ list रिकॉग्नाइज़ ठाहे खां CM मां साहब छो खे ॾियां ॾींदे। मुंहिंजी ज़िमेदारी त न ही मां त मुंहिंजी असांखे ज़िमेदारी पंहिंजो तव्हांजी पाण पंहिंजी सां ॾिसो न, ज़िमेदारी मां तव्हांखे चयो मां ख़ैरपुर जे हवाले सां असां ख़ैरपुर मज़र खे साहब घणी जेका लिस्ट ॾिनी आहे, ॾिसो मूंखे घणी घणी लिस्ट बिल्कुलु आहे, ॾिनी से पीर मज़र मज़र साहब साहब हिकिड़ी खे का मीटिंग उते रखाई न, जंहिंमें न, असांजी पीर साहब खे तव्हां घणी MPS लिस्ट विया ॾिनी, बि मां किताब ऐं ॿुधायो। थी वियो तव्हांजे पीर तव्हां मज़र साहब रुॻो कयो छा तव्हांजे talk show में अची ॻाल्हायो, तव्हांजे इलाही पीर सुवाल हाणे वरी सुठिन। ॾिसो मां तव्हांखे तहज़ीबन में न ॻाल्हायो इन करे तव्हां बि चुप रहो तव्हांजे पीर मज़र जा जेके कम हुया तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि छा कयो हाणे हिन महिल ताईं हाणे हिन कीअं खटिया आहे उहो बि ख़बर आहे हाणे मूंखे ॻाल्हाए ॾियो त पोइ प्रोग्राम हलंदो न त पोइ वरी जहिड़ो कयूं ईअं थींदो न पीर मज़र साहब जे बारे में सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई त हुन छा कयो हाणे निसार खोड़ो पाण तो हिन उहे सभु कढियूं शयूं कढे त पोयां 5 सालनि में जेके जैकमाबाद जी तव्हांखे यादि न आहे त केतिरी तादाद में तव्हां फेक ऑर्डर्स ॾिना आहिनि फेक माण्हुनि खे ऑर्डर्स ॾेई एजुकेशन जे हवाले सां उन्हनि जी मासूम जी उन्हनि जी ख़्वाहिशुनि खे तव्हां कयो इहे ई ब्लैक शीप्स निकितियूं न हाणे या कराची जे हवाले सां कहिड़े कहिड़े डायरेक्टर ईडीओ या उन जा नाला आया कंहिंखे ख़बर न उन पाण तव्हांजे चैनल्स ते वेही कन्फेस कयो त पीर मज़र साहब चयो त फलाणनि फलाणनि खे रखो ऐं CM साहब जे चवण ते असां इहे सभु रखियासीं इहे सभु शयूं ऑन द रिकॉर्ड आहिनि रिकॉर्ड ते न हुजनि त चओ त मां पंहिंजे तरफ़ां चवां एजुकेशन में सुधारो अचणो खपे हा त पोयां 5 सालनि में अची वञे हा तव्हांजे दौर में तव्हांखे जॾहिं हर शइ हथ में ई पावर ई सभु कुझु हुयो वफ़ाक़ तव्हांजे हथ में हाणे चओ था 3 महीना था मिलनि 3 महीना तव्हांखे न मिलनि तव्हांजो 6 साल थो हले तव्हांखे इहो 6 साल आहे 5 साल तव्हांजा उहे ऐं हाणे ऐं हे 3 महीना हाणे वफ़ाक़ी गवर्नमेंट खे थी आहे त तव्हां उन जे लाइ चओ था छा कयो अथई पंहिंजे ई लफ़्ज़नि में तव्हां पाण था पोइ ते पओ वक़्त खे हिन महिल जेकॾहिं ॾिसणो आहे त तव्हां सिंध जे हवाले सां बाक़ाइदा असां चऊं घड़ी घड़ी इहो था चऊं त असांखे तव्हांजा ज़ाती दुश्मन त न आहियूं असां त चाहियूं था जमहूरियत हले तव्हां डिलीवर कयो ताकी तव्हांखे उन डिलीवरेंस जे करे वोट मिले बाक़ी ज़बरदस्ती वारो वोट जेको आहे उहो तव्हां उन ते ॻायो त असां हा इदारा मज़बूत कया हिकु एतिरी देरि में का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए विया आहिनि हेल्थ जे हवाले सां एजुकेशन जे हवाले सां एग्रीकल्चर जे हवाले सां लॉ एंड ऑर्डर जे होम जे हवाले सां कोई न कोई सुठी पॉलिसी कई पोयां 5 साल जंहिंजे करे इहे ॻाइनि था असां अहिड़ा वॾा कम कयासीं माण्हुनि जा जे करे खे ओतिरो फैसिलिटीज़ मिली वियूं इदारा मज़बूत थी विया हिते हिन महिल ताईं आहिस्ता आहिस्ता उहे सभु शयूं निकिरंदियूं था अचनि जेके तव्हांजे पोएं वक़्त में उहे करप्शन थिया ऐं इदारनि में उहे ग़लति क़िस्म जा कम थिया हाणे उहे सभु शयूं अख़बार जी ज़ीनत थियूं पवनि इन शइ खे मञिणो खपे त न तव्हां डिलीवर न करे सघिया इन करे मजबूरन ज़रदारी साहब मैदान में लथा आहिनि हाणे उहे सम्झनि था त मां 5 साल उहा न मां ध्यानु ॾेई सघियुमि न ई वरी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ध्यानु ॾेई सघी हा रिकन्सिलिएशन जेका हिननि कई उहा रिकन्सिलिएशन कयनि सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण लाइ उहा MQM सां गॾु पोयां 5 साल वेठा रहिया मूंखे सम्झ में नथो अचे त जॾहिं ॿई इतिहादी पार्टियूं कठियूं हुयूं तंहिं महिल छो न बहितरीन क़िस्म जी स्ट्रेटेजी पई ठहे लॉ एंड ऑर्डर छो न पियो सुठो थी सघे कराची खां कश्मीर ताईं का पॉलिसी इहो ई टारगेटेड ऑपरेशन तॾहिं बि त थी पियो सघे छो न थियो इन जो मतिलबु आहे त तव्हां उन शेल्टर उन एम्ब्रेला जे हेठां हुयो हिक ॿिए जा मफ़ादात हुया हाणे उहो ऑपोज़िशन में आहिनि त लाज़मी आहे हाणे उहो उन हिसाब सां वफ़ाक़ी हुकूमत हथ में उहा शइ खई आहे ऐं हिन महिल बि तव्हां मोहताज आहियो यानी तव्हां उहो कमु न करे सघिया मजबूरन वफ़ाक़ हिते अची वेठो आहे सिंध में ऐं लॉ एंड ऑर्डर खे ठीकु करण जे लाइ नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन फयाज़ साहब तव्हां सम्झो था त इदारनि में मॉनिटरिंग जो सही निज़ाम न आहे जंहिंजे करे एतिरा सारा मसाला थियनि था सभिनि मां पहिरीं अॼु के कुझु सवालात जेके करे थी वञे ॻाल्हाए सुठो ॻाल्हाए बि थी पर हुनजो जवाबु ॾियणु खपे न असांजो पीर साहिबु हिकिड़ो सीनियर पॉलिटिशियन आहे जंहिं 5 साल पंहिंजो एजुकेशन में कमु कयो आहे उहे जेके डिग्रियूं आहिनि या जेके आहिनि कुझु ऑफिसर हुन में मुलाज़िम हुआ उनजे लाइ हिकिड़ी कमेटी ठही आहे उन में विया आहिनि सभु कुझु बाक़ी हुनजो पुटु हींअर असां सां गॾु MP आहे जेकॾहिं हू सुठी कारकर्दगी न ॾेखारे हा त हुन तकिया माण्हू बि असांजा दादू जा माण्हू तमामु सुलझियल माण्हू अथव हुनखे तकिया माण्हू बि वोट न ॾियनि हा पीर साहिब जे पुट खे हुन एज़ MP सिलेक्ट थियो आहे त हाणे जॾहिं 3 महीना थिया आहिनि असां निसार साहिब सां 2-3 मीटिंगूं थियूं आहिनि उन ते असांजी सुठी वर्किंग हले पई हर पंहिंजो हर अदारे ते हर यूनिवर्सिटी ते हर ॻाल्हि ते असां सां डिस्कशन थी आहे उन असांखे MPS खे त फ्री हैंड ॾेई छॾियो आहे त बाबा
तव्हां जीअं चाहींदो, छो जो असांखे सुभाणे वोट वठणा आहिनि न, असां वेंदासीं माण्हुनि खे, माण्हू जीअं तव्हां असांखां सवालात पुछो पिया त पोइ सुभाणे असां सुठो कमु करे ॾेखारींदासीं, हिकिड़ो निसार साहब जी टीम में शामिलु थींदासीं सुठो कमु करे, त माण्हुनि वटां असांजी हिकिड़ी सुठी रेपो रहंदी। बाक़ी रही ॻाल्हि प्रेसिडेंट साहब जी, वरी ॿिया ॻाल्हि कंदुमि त 5 साल हुन मॉनिटर कयो पिए, हाणे बि असांजो लीडर आहे, क़ाइदा असांजो, असांजी हर ॻाल्हि उनजी मर्ज़ी खां सवाइ न थींदी आहे, उहो ध्यानु ॾेई रहियो आहे। अदी आहे सवालात आहिनि। अच्छा, इदारनि में मॉनिटरिंग जो मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो, त तव्हां इदारनि में मॉनिटरिंग जो सही निज़ाम तव्हां सम्झो था न आहे, या सही निज़ाम हुअणु घुरिजे ताकी जेको ऑफिसर कमु कनि था, इदारे में जेके कम थियनि था उन्हनि जी ख़बर पइजी सघे, को चेक एंड बैलेंस हुजे। चेक एंड बैलेंस हींअर मिनिस्टर आहिनि न, असांजा तक़रीबन 16 मिनिस्टर आहिनि, ॿ एडवाइज़र आहिनि, जिन जिन जा डिपार्टमेंट हुते चेक एंड बैलेंस हली रहियो आहे, ऐं इनशाला शिकायत अॻु में बि कान हुई, जेकर हुजे हा त असांखे अवाम वरी बि चवां थो वोट न ॾिया, हाणे बि इनशाला न रहंदी, छो जो असांखे अवाम वटि पीपल पार्टी जूं अवाम वटि पाड़ू आहिनि, असांखे अवाम वटि वञिणो आहे, अवाम जी मर्ज़ी सां कमु कंदासीं। बाक़ी हर कंहिंखे पंहिंजा इहा मर्ज़ी आहे मुखालिफ़ घुर जी, उहो त तनक़ीद भली करे। अच्छा, इहे बि ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त MQM सां हुकूमत पारां थींदड़ मुशावरत ऐं राब्तनि खे तेज़ करण जी ॻाल्हि कई वई आहे, त ॿियूं पार्टियूं बि जेके आहिनि मशवरा ॾिनियूं उन्हनि ते अमल कयो वेंदो। छा वाकई MQM सां वरी जेके आहिनि से राब्ता? सभिनि मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि एतिरी कान्हे का जो MQM सां मुशावरत हले, हा अमन अमान जे बारे में जेका 2-3 ॾींहनि खां हले पई इन सिलसिले, बाक़ी एज़ हुकूमत में हुनखे खणण में ज़ाहिर पार्टी आहे, कराची जा प्लान करे हुनखे वोट पंहिंजा आहिनि, बाक़ी असांजी क़यादत वटि अञा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, हुनखे गॾु खणी हलंदासीं। मुसा साहिब, तव्हां छा चवंदो त पीपल्स पार्टी पारां काफ़ी वक़्त खां जेके आहिनि से राब्ता करण जूं कोशिशूं कयूं पई वञनि, तव्हां सम्झो था त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण लाइ जेके इन तरह जी ख़बर बि रिपोर्ट थी आहे त ज़रदारी साहब सभिनी सियासी पार्टियुनि खां जे मशवरनि ते अमल करण जी हिदायत कई आहे, त इन सां का बहितरी अची सघंदी? ॾिसो सभिनि अमनो अमान जे हवाले सां हिननि पोयां 5 साल मुतहदा सां गॾु वेठा रहिया, ऐं उन वक़्तु मूंखे मां रिज़र्वेशन बिल्कुलु रखां पई त जेकॾहिं अमनो अमान वाक़ई ख़राबु रहियो, हर रोज़ 8-10 माण्हू मरंदा रहिया, ऐं 8,000-10,000 जो त फिगर अची वियो त पोयां 5 सालनि में तक़रीबन बेगुनाह माण्हू हुआ। अच्छा, हाणे अमनो अमान जे हवाले सां गवर्नमेंट पंहिंजा एफर्ट्स वठे पई, वफ़ाक़ी तौर ते बि ऐं सूबाई तौर ते बि, पर ॻाल्हि इहा आहे त तमामु पार्टीज़ खे ऑन बोर्ड हुअणो खपे, बशमूल MQM, ANP, पीपल्स पार्टी। अगरि हिन महिल जेका हालात ॾिसूं था या जेके ऑपरेशन टारगेटेड ऑपरेशन हले पियो, उन में जीअं अॼु जा हालात तव्हांजे साम्हूं आहिनि, जो ॿाहिरि माण्हू निकिरंदे बि 10 दफ़ा सोचे पियो त अहिड़े हालातनि में कीअं निकिरूं। मां बिल्कुलु हिते ज़रूरु चवंदमि त कंहिं बि पार्टी में इहा शइ सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां अची चुकी आहे त MQM हुजे, पीपल्स पार्टी हुजे या ANP हुजे, 3 पार्टियूं आहिनि जिन्हनि जे नाला खणी चया विया आहिनि त हिननि में उहे मिलिटेंट विंग्स आहिनि। हाणे इन्हनि खे उहे पंहिंजे अंदरां क्रिमिनल्स कढणा आहिनि ऐं कढी उनखे साफ़ करे, तॾहिं मुंहिंजे ख़्याल में कराची जो अमनो अमान थी सघंदो। हाणे कंहिं पार्टी जे कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं पकड़ियो थो वञे त अॻुवाल त उन ते उहा शइ ज़ाहिर थिए, नथी थिए तेसि ताणी कम अज़ कम सब्र जो दामन रखिणो खपे, ऐं अहिड़ा हालात पैदा न करनि जीअं अॼु कराची जा हालात पैदा थी आहे, जो ॿार मासूम जॾहिं स्कूल खां वापसि पिया मोटनि त उन्हनि जे चेहरनि ते उन्हनि जेको ख़ौफ़ हुयो, इन ख़ौफ़ खे असां छा उन्हनि जा जवाब ॾियूं, त अहिड़े हालातनि खे। ऐं ॿी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदमि, इहा हालात जीअं थिया कराची खां वठी सखर, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, इहे तमामु शहर जेके आहिनि इफेक्ट थिया सभिनि, त हुन महिल सिंध गवर्नमेंट किथे हुई? मां इहो सुवाल ज़रूरु पुछंदमि त घड़ी घड़ी चयो अणॼातल, बाबा हीअ अणॼातल हाणे छो थी आहे, हाणे अणॼातल छो, हाणे त बाक़ाइदा हर शइ क्लियर थिए न। सिंध गवर्नमेंट किथे ई? जेकॾहिं हिननि 5-8 शहरनि में अहिड़ा हालात थी विया, माण्हू ख़ौफ़ जे मारे घर में खाइण पीअण जी शइ माण्हू खे न पई मिले, जो माण्हू किथे निकिरे, मरीज़नि जी हालत अहिड़ी थी वई। CM साहब किथे हुया, कप्तान साहब, हिन महिल हुननि जो कोई स्टेटमेंट छो न आयो, अहिड़ा हालात हुननि जे हथ मां कंट्रोल खां ॿाहिरि छो थी विया? इन्हनि शयुनि खे सोचण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां हुकूमत कयो था, रिट बि क़ाइमु कयो न, रिट किथे आहे तव्हांजी? तव्हां चओ था त असां अमनो अमान बि क़ाइमु कंदासीं, ॿी ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई त इहो MQM सां हिननि जी मूंखे न आहे ख़बर, ॻुझ में हलंदी हुजे, रहमान मलिक खे इहो टास्क शायदि शुरू खां ई मिलियल आहे त तूं कराची हुजे, इस्लामाबाद खां तुंहिंजो सफ़र लंदन ताईं आहे, तोखे इहा पाण में रखणी आहे, ऐं पाण में हिननि खे आई डोंट नो कि MQM हिननि सां वेहणु चाहींदी या न चाहींदी, पर MQM जी प्रैक्टिस इहा रही आहे त उहो गवर्नमेंट सां गॾु रही, पोयां 5 साल बि हुननि फुल इंजॉय कयो, लास्ट में अची ऑपोज़िशन में वेठा। हाणे हिन महिल बि ऑपोज़िशन हुनजी ख़बर न आहे, कंहिं महिल रहमान मलिक वञी शायदि लंदन को केलो या सूफ़ खाई वठे, ख़बर न आहे, ऐं हक़ीक़त आहे त पाण में मिली वञनि। पर बहरहाल
सिंध में जेकॾहिं हिन महिल तव्हां चओ त सभिनीनि खां वर्स्ट जेका पोज़ीशन आहे न हिन महिल लॉ एंड ऑर्डर जी उहा ख़राबु आहे। कराची खां वठी कश्मीर ताईं हर ज़िले में हिननि खां पुछो कहिड़ो ज़िलो आहे जंहिंखे तव्हां चई था सघो त उन में को किडनैपिंग न थी हुजे। हिन महिल केतिरी गैंग रेप्स थी थिए, असांजी न्याणियुनि जी गैंग रेप्स थी थिए, उमरकोट में हुजे, थर जो इलाइक़ो हुजे, ख़ैरपुर में हुजे, कोई डिस्ट्रिक्ट अहिड़ो जैकमाबाद हुजे जिते इहे हालात न आहिनि। छा पिया कनि? तव्हां होम मिनिस्टर हिकिड़ो पंहिंजो न ॾेई सघिया हिन महिल, तव्हां हिकिड़ो सीएम साहब जंहिंखे तव्हां एॾो बर्डन विझी छॾियो आहे। हाणे हिकिड़ो सीएम बि आहे, असां त मुख़्तलिफ़ ॿुधंदा रहंदा आहियूं अख़बारुनि में हुन में त सीएम बि हिकिड़ो न आहे त 5 सीएम, हर कंहिं अलाए कंहिंजो हुकुम थो हले, छा थो हले, अलाए कहिड़े क़िस्म जो कानून आहे। मां पाण सम्झ खां ॿाहिरि, आवाम बि सम्झ खां ॿाहिरि आदा सम्झाए। मां त इहो चवंदो आहियां त कलाक पूरो वधीक ॾियो ऐं असांजी हुकूमत ते ॻाल्हाए वेठी, पोइ असांखे न घुराईंदा कयो। ॻाल्हि इहा आहे त असां हिनखे वरी बि इहा ॻाल्हि चई इलेक्शन त इलेक्शन आहे, तव्हां हाणे ॿुधायो न, अची वियो न ख़ैर सां, हाणे तव्हां जवाब ॾियो। अल्हम्दुलिल्लाह असां हिनखे खटे आया आहियूं। असां 3 महीननि में सुठी कारकर्दगी ॾेखारी बि आहे ऐं अलाए किथे अधी खे मैसेज था कनि, असां वटि अमन कोन्हे। मां सम्झां थो अमन ख़राबु आहे, स्पेशली को अधी खे मूंखे केर बि एसएमएस थो करे। अॼु कराची में मूंखे एसएमएस आया, अॼु हैदराबाद में मूंखे एसएमएस आया, अॼु सखर में छा नवाज़ शरीफ घणा दफ़ा पंजाब में वियो आहे, तव्हांखे उते नज़र नथो अचे त मां पंहिंजे सूबे पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि थी कयां। मुंहिंजा भाउ हिनखे त बचाए वठूं, हिते जे माण्हुनि खे त डिलीवर करे वठूं, पोइ असां बलोचिस्तान बि वञूं, पोइ असां पंजाब बि वञूं। तव्हां चओ था त न, तव्हां अधी जो कयो था, तव्हां हेॾे जवाब ॾियो न, अधी कंदो त पोइ मां चवंदमि न। 22 अगस्त ते असां हिनखे सांगड़ में जवाब ॾेई आया आहियूं त असांजी गवर्नमेंट गुड गवर्नेंस में शुमार आहे ऐं असां सुठे माण्हू खां 22 अगस्त ते असां हिनखे शिकस्त ॾेई करे असां ॿुधाए छॾियो आहे त असांजी सुठी हुकूमत हली रही आहे। मां शिकस्त जी ॻाल्हि कयां ई नथी, मां त हाणे डिलीवरेंस जी ॻाल्हि थी कयां। चइनी सूबनि जी ॻाल्हि आहे न, अमन मान त जिते किथे ख़राबु आहे न, हिते अची कैप्टन जी ॻाल्हि थी करे। असां बिल्कुलु ऑनरेबल सीएम साहब बिल्कुलु आहे, सीएम सिंध आहे, उन ज़िम्मेवारी आहे। अमन मान 5 सालनि में उन कोशिशि पूरी कई आहे, हाणे बि करे रहियो आहे। होम मिनिस्टर त पंजाब में बि कोन्हे न, होम मिनिस्टर ज़रूरी त न आहे। सैयद अब्दुल्ला शाह जी गवर्नमेंट जी होम मिनिस्टर कोन हो, सुठे नमूने सां हले पई। पंजाब चऊं सिंध जी हालातनि खे कंपेयर कयो था, पंजाब में कराची वारो अहिड़ो हशर थियो छा मुंहिंजा भाउ? अॼु जेको हशर थियो आहे, तव्हां मूंखे हितां जी उन सां तव्हां ॿियनि सूबनि में कीअं था कंपेयर करे सघो? के बि कोन्हे को, बलोचिस्तान में हालात ख़राब आहिनि, उते होम मिनिस्टर कोन्हे। पर हिननि खे असांजी हुकूमत खे तनक़ीद करणी, इलाइक़नि में बल्दियाती इलेक्शन थींदियूं, असां हिनखे वरी इलेक्शन में जवाब ॾींदासीं। असां अवाम वटि वेंदा आहियूं, अवाम जी ॻाल्हि कंदा आहियूं। फैज़ साहब, तव्हां चओ था त गुड गवर्नेंस आहे, ऐं तव्हां इहो साबित करे ॾेखारियो आहे, पोइ सदर साहब इहा ज़रदारी साहब इहा ॻाल्हि छो कई? इहा ॻाल्हि चवां थो त हेड आहे, ज़ाहिर चवंदो न त सुठो कमु कयो। इमरान खान रोज़ वञी केपीके में नथो चए छा त भई तव्हां सुठा क़दम खणो? शाबाश छो न ॾिनई? शाबाश ॾियां न त तव्हां सुठो कमु कयो, ईअं छो चई त सुठो कमु कयो? वञो पंहिंजे तकनि में वञो, कहिड़ो बि भलो कयूं। असांजो हेड आहे, असांखे वरी बि ॻाल्हाए सघे थो त सुठी अञा क़ाइमु कयूं, सुठी क़ाइमु कयूं। हू त असां ज़ाहिर क़ाइदा चवंदो, हू त हुनखे त हक़ आहे चवण जो, पार्टी हुकूमत आहे, उहो बिल्कुलु चवंदो। बाक़ी रही ॻाल्हि ॿियनि सूबनि ते मतिलबु तव्हां चओ था त हिन वक़्तु सभिनी इदारनि जी कारकर्दगी जेका आहे बिल्कुलु बहितर आहे। बहितर आहे। असां आवाम वोट ॾी आया आहियूं, हाणे बहितर आहे। 3 महीना थिया आहिनि, असां इनशाला वर्किंग हले पई, सुठे नमूने सां कंदासीं। ऐं जेके कराची में जेकॾहिं प्राइम मिनिस्टर आयो आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी साज़िश आहे न। मां चवां त प्राइम मिनिस्टर पंजाब में वेहे, केपीके में वेहे, बलोचिस्तान असेंबली में, उते बलोचिस्तान में क्वेटा ते वञो, सीएम ॿाहिरि नथो निकिरी सघे संदनी हुकूमत में। उहो त चवनि था त एपीसीस थींदियूं हाणे, त सुठी ॻाल्हि आहे न। हिकिड़ी सोच हुजणु खपे न, बीबी जहिड़ी सोच हर कंहिंखे अचे ऐं उन जहिड़ो विज़न हुजे, ऐं हिते पाकिस्तान हिकिड़ो सुठे नमूने हले त असां त उहा असांजी पाकिस्तान पार्टी उहा ई सोच आहे जेका बेनज़ीर साहब जी सोच आहे। वॾी महिरबानी अवां ॿिन्ही महिमाननि जी, अवां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेंबरनि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।